हिकड़ा संत रहंदा वृंदावन में। हाणे जा संत कुछ ही समय पहिरियों उन्हनि जा दर्शन भी थींदा वृंदावन में। नालो मूंखे यादि न आहे साध संगत जी, अगरि यादि ईंदो त तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हाणे कुछ ही समय पहिरियों जा संत त वृंदावन जा वासी, वे संत हिकड़ी धोती पाए करे बस भजन कंदा। ब्रजवासी हूंदा उहे भी रोज भिक्षा वठी करे हिकु समय जेको मिली वियो हिकु ही बार वेंदा। हिकु समय मिलियो त ठीकु आहे, न मिलियो त उन ॾींहुं एकादशी भाई चओ हरे राम। मिली वियो त भगवान जी कृपा। पर अगर मान लो थींदो आहे केॾी केॾी महिल कोई न बि ॾींदा आहिनि, न मिलियो त बस पोइ चुपचाप वेही करे ओतिरो समय भजन कंदा। हिकड़ी धोतीअ में बस कमु हली वेंदो, ॿी कॾहिं जमा बि न कयूं, वतऊं बि न। चओ हरे राम। भजन कंदा हुया। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, राति जो काथों अचनि पिया भिक्षा वठी करे, उन ॾींहुं भिक्षा बि न मिली, वापसि पंहिंजी कुटिया में अचनि पिया। संध्या अंधेरो थी वियो त अचानक उन्हनि जी धोती जेकी आहे उहा पहिरियों ई थोड़ी घणी फाटल हुई। ॿ चार जॻहियुनि ते उते गठान ॿधी करे कमु हलाईंदा हुया। उहो झाड़ वाड़ काथे अटकी पई त उहा धोती बि फाटी पई। चओ हरे राम। हिकड़ी इकलौती जेकी धोती हुई उहो बि फाटी पई भाई। त हाणे शरीर ते कोई वस्त्र न, तुरंत रुक पातऊं, वया पंहिंजे कुटिया में, अंदरों दरवाजो बंदि करे छॾियूं कि भाई असांखे कोई अहिड़ी अवस्था में ॾिसी बि न वठे। अंदर वया, चयूं ठीकु आहे, प्रभु जी इहा ई मर्जी हूंदी, भगवान जी इहा ई मर्जी हूंदी। ऐं भजन करण लॻा। सभु भुलिजी विया। भोजन न मिलियो आॾ, हाँ धोती हिकड़ी हुई उहो बि फाटी पई। भगवान उहो बि अहिड़ी कहिड़ी लीला कई कि धोती बि फाटी पई। हाणे तन ते कोई वस्त्र बि न आहे, तॾहिं बि चवनि था भगवान जी हिन में कोई रजा हूंदी, भगवान जी मर्जी हूंदी। भजन करण लॻा। चओ जय श्री कृष्ण। हाणे सुबुह खां उन्हनि कुछ न खाधो, राति जो समय कुछ न खाधो अथऊं। सॼी राति भजन कयो उन्हनि भगवान जो, सॼी राति। अगर अहिड़नि संतनि भक्तनि खे पंहिंजी चिंता न थींदी आहे न त पोइ भगवान हिननि जी चिंता कंदा आहिनि। चओ हरे राम। कॾहिं कॾहिं वीचार कजो, असांजी भगवान चिंता कंदा हूंदा? हाँ ॿुधायो। छो जो असां गैप ई न ॾींदा आहियूं भगवान खे, पाण ई एॾी चिंता करे वठंदा आहियूं पंहिंजे लाइ। त भगवान वीचारो छा कंदो? भगवान बि चवंदा हल भैया तूं करे वठ, पंहिंजो दम लॻाए वठ, पहिरियों पंहिंजी पूरी ताक़त लॻाए, जाते हारजी वञे पोइ यादि कजां, पोइ बि मां तुंहिंजे लाइ वेठो आहियां। चओ हरे राम। पोइ बि तूं चिंता न कजां, हल तूं पहिरियों पंहिंजी कोशिश कर। छो जो इंसान खे सभिनीनि खां पहिरियों पंहिंजे बल ते भरोसो हूंदो आहे, भले कीअं बि हुजे, केतिरो बि दुर्बल, केतिरो बि कमजोर हुजे, पर पंहिंजो पाण ते पहिरियों भरोसो हूंदो आहे, पोइ ॿियनि ते भरोसो थींदो आहे, आख़िरी में भगवान ते भरोसो थींदो आहे। चओ हरे राम। संत चवनि था भगवान खे पहिरियों ऑप्शन रखो, ऐं असां उल्टो कमु था कयूं, भगवान खे आख़िरी ऑप्शन था रखूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। संत मौज में हुया कि प्रभु जाने, प्रभु जी लीला आहे, असांखे त बसि हुनखे रिझाइणो आहे, हुनजी बंदगी करणी आहे, भजन करणो आहे। राति भर कुछ न मिलियो, सॼो ॾींहुं खाइण जे लाइ कुछ बि न मिलियो। सुबुह जो हिकिड़ी नंढी न्याणी 8-10 साले जी, उहो डुकंदी डुकंदी आई ऐं आवाज़ परियो खां ई ॾियण लॻी, बाबा जी, ओ बाबा जी। संतन जो ध्यानु खुलियो। बाबा जी हे खणो, मुंहिंजी माता तव्हांजे लाइ ॾाढा सुंदर सुंदर पकवान मोकिलिया आहिनि, ऐं असांजे घर ॾाढो सुठो सुंदर कोई कारज आहे, त तव्हांजे लाइ वस्त्र बि मोकिलिया आहिनि। चओ हरे राम। संतन आवाज़ ॿुधी त अंदरों ई उन्हनि खे आवाज़ ॾिनी, ओ लाली बीरो बीरो भाई, अंदर न अचजां, अंदर न अचजां, बिल्कुलु अंदर न अचजां। अरे बाबा ही जल्दी खणो, पकवान वठो मूंखों, ऐं हे माता मुंहिंजी सुंदर सुंदर वस्त्र ॾिना आहिनि, ई पाए वठो तव्हां। अंदरां ई संत चवनि था न तूं अंदर न अचजां, मां अवस्था में न आहियां अहिड़ी, अंदर न अचजां, मुंहिंजे शरीर ते हिकु बि कपिड़ो कोन्हे। ॿाहिरों आवाज़ आई, मूंखे ख़बर आहे, तॾहिं त तुंहिंजे लाइ कपिड़ो खणी आहियां, खण खण। हाणे संतन दरवाजो अंदरां बंदि कयो, पर नंढी न्याणी ईअं ई हली वई अंदर। चओ हरे राम। ओॾी महिल संतन एतिरो वीचार बि न कयो, वीचार बि न आयो कि दरवाजो त मां अंदरां बंदि कयो, हे कहिड़ी जादूगरनी आहे भाई जो ईअं ई दरवाजो खोले अंदर अची वई। पोइ न्याणी
सब पोशाक उते रखे ऐं फल आदि जेके भी भोजन जा सामान खणी आई सब उते रखे करे ऐं हली वई। हाणे संतन वीचार कयो, भाई मां त दरवाजो अंदरां बंद कयो, हाँ कड़ो अंदरां ॾिनो हुयो, हे केरु आहे? ऐं जंहिंखे इहो बि ख़बर आहे कि मुंहिंजे शरीर ते कोई वस्त्र न आहे। चओ हरे राम। एॾो सुंदर वस्त्र, ऐं प्राय जेके उहे संत वस्त्र पाईंदा हुया, जहिड़ो कपिड़ो उहे पाईंदा हुया, ओड़ो ई कपिड़ो हुयो। एतिरी सभु जानकारी कंहिंखे हूंदी भाई? तॾहिं संतन जे अखियुनि मां आंसू अची विया, ज़ार ज़ार रोअण लॻा कि अरे मां जंहिंजे भरोसे वेठो आहियां, जंहिंजे भरोसे भॼन थो कयां, राधा रानी, उन्हनि जे सिवा ॿियो कोई केरु थी सघंदो आहे जंहिंखे एतिरी जानकारी हुजे, एतिरी चिंता हुजे पंहिंजे भक्त जी कि सभु कुझु छॾे, उहो टिनिनि लोकनि जी जेकी सरकार आहे उहो सभु कम छॾे करे मुंहिंजे लाइ वस्त्र खणी आई आहे। चओ हरे राम। जार जार रोअण लॻा संत, जार जार रोअण लॻा। प्रभु जी कृपा महसूस थी ऐं उन ॾींहुं राति जो संतन के सपने में राधा रानी जा दर्शन थिया कि बाबा तू असांजे भजन में लगल पियो आहे, असांजी सेवा में लगल पियो आहे, अगरि असां तुंहिंजो ध्यानु न रखंदासीं त माण्हू असांखे बदनाम न कंदा। चओ हरे राम। तॾहिं संतन हिकिड़ो ॾाढो सुंदर उदाहरण ॾिनो जेको मूंखे ॾाढो बढ़िया लॻो भाई। उहो संतन उदाहरण ॾिनो कि जीअं पति पत्नी हूंदा आहिनि, ठीकु आहे, अगरि मान लो पति ॾाढो सुठो आहे, ॾाढो बढ़िया आहे, धर्म ते हलण वारो आहे, ऐं हलो भगवान जी कोई लीला घर वारी उनखे धर्म पत्नी न मिली, है न, उनजे स्वभाव जहिड़ी न मिली, या अगरि विपरीत मिली, अपोजिट मिली, पर पोइ बि पति छा कंदो आहे, उनखे सभु सुविधाऊं ॾींदो आहे। चओ हरे राम। भले उनमें 5-8 अवगुण बि हुजनि, पर उहो पति जेको आहे उनखे सभु उनजी ज़रूरत पूरी कंदो आहे, सभु कुझु ॾींदो आहे। छाजे लाइ? कि अगरि न ॾींदुमि त माण्हू छा चवंदा, ॾिस कहिड़ो पति आहे। चओ हरे राम। चवंदा न भाई पंहिंजे घरवारी कुझु वठी नथो ॾे, हाँ कुझु वठी नथो ॾे, कहिड़ो पति आहे, त ध्यानु न ॾींदो आहे बिल्कुलु। तॾहिं संत चवंदा बसि भगवान बि ईअं कंदा आहिनि, असां उन्हनि जा भक्त आहियूं, पर भले ई असां में कोई न कोई अवगुण रहिजी वेंदो आहे, पर भगवान चिंता कंदा आहिनि कि न भैया अगरि हिननि जो ध्यानु न रखंदुमि त संसार में चवंदा कि भगवान त पंहिंजे भक्तनि जो ध्यानु ई न रखंदो आहे। चओ हरे राम। भगवान त पंहिंजे भक्तनि खां पुछंदो बि न आहे। असां में कोई गुण न आहे, असां भक्त बि न आहियूं, पर हे भगवान कृपा कंदा आहिनि जेके असांजो ध्यानु रखंदा आहिनि। चओ जय श्री